नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे फैज़गंज का ख़बर ॾींदा आहियूं त फैज़गंज लॻ ॻोठ रांझो ख़ान ख़ाशकेली में 8 साल अॻु क़त्ल थी वियल 18 साला नौजवान मोहम्मद सालिक ख़ाशकेली खे राह वेंदे हथियारबंदनि गोलियूं हणी बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। 8 साल गुज़रण बावजूदि नौजवान जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। मक़तूल नौजवान जे खून जो फ़ैसिलो इलाइक़े जे सराई नियाज़ ख़ाशकेली ऐं ग़ुलाम शबीर ख़ाशकेली कयो हो। मुख़ालिफ़ धुर ते नौजवान जो खून साबित थियण ते 25 लख रुपया ॾंड विधियो वियो, जेको मुख़ालिफ़ धुर फ़ैसिले जे सरपंचनि वटि जमा करायो। मक़तूल जे खून जो पयल 25 लख रुपया ॾंड मां वारसनि खे सिर्फ़ 2 लख रुपया अदा कया विया आहिनि। बाक़ी 23 लख रुपया न मिलिया आहिनि। ॾंड वारा पैसा ऐं मक़तूल जे वारसनि खे धमकियूं मिलण ख़िलाफ़ मक़तूल जे पीउ इब्राहिम ख़ाशकेली, इमदाद नवीद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त असांखे सिर्फ़ 2 लख रुपया मिलिया आहिनि। ॿी रक़म फ़ैसिले जे सरपंच खाई विया आहिनि, जेका रक़म अदा न थी आहे। हिननि चयो त फ़ैसिलो कंदड़ असांखे चयो हो त जीअं ई जवाबदार धुर ॾंड वारो रक़म अदा कंदी, उहा रक़म अव्हांखे ॾींदासीं, पर इहा रक़म असांखे न मिली। हिननि चयो त असां इहा रक़म घुरी त सराई नियाज़ ख़ाशकेली ऐं ग़ुलाम शबीर ख़ाशकेली असांखे धमकियूं ॾिनियूं ऐं लाकअप कराए। हिन चयो त क़त्ल बि असांजो नौजवान कयो वियो ऐं ज़्यादतियूं बि असां सां कयूं पियूं वञनि। होॾां फ़ैसिलो कंदड़ मूजिबि ॾंड वारी रक़म मक़तूल जे वारसनि खे मिली वई आहे। असां ख़िलाफ़ ग़लति बयानी कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।